कामरान पुलिस जो चक्कर ना खपे फिरोज भाई जो चवण है तो पोइ निकल वारी करियो। आए के में दम जेको असां सां विड़े। हां आएगा दम और एक्टिंग न कर बरा मेरे नन्हा मानो घणा आहिनि छॾे था ॾियो पोइ ॾिसी वठंदासीं। हा पोइ निकिरंदे पोइ ॾिसंदा। हलो हलो छाए मवाली के अल्लाह वल्लाह चौक ते छदे अचे रे मवाली मां तंग थी आयो हे छा तो चई रक्षे वारा मंदिर अचे मवाली तुझी मंदिर अचे तो पंहिंजा पैसा ॿुधा। हाँ मवाली तो था थोड़ी साथ कहो देंगा सोच नहीं तू मंसूर है। अरे रक्षे खुदा जी मार पवे 500 रुपया बची जगह हुए साली। अरे रक्षे शाबाश शाकिर शाबाश। इन मवाली जी रती धपते आदमखोर मरण जे लाइ ज़रूर ईंदो फिरोज भाई ये न थिए जो आदमखोर पंहिंजो ही शिकार करे विझे। हाँ शाकिर कुछ तेज हवा लगदी कुछ सुकल पन्नू डरंदा पर उन हवा जे झोंके में एतिरी ताक़त कोन हूंदी जो इन वण के पाड़ा कढी उछलाए छॾे। वॾा पोइ हाणे छा सोचियो आहे? शाकिर हाणे सोचणु ख़तम हाणे सिर्फ तमाशो ॾिसणो आहे तमाशो। फिरोज शाकिर जिनके तक सुनाओ कि ये असूल है कि बेअसूल है। अरे हसमत नहीं लगा 3 के अंदर